हाय हाय क़िस्मत हाय। अबोन न नलको पानी छॾे हा न मूंखे वाटर ते कपिड़ा धोइणा पवनि हा। हाय अहिड़ी क़िस्मत, हाय हाय लाचारी। हल वाचूअड़ा, सॼी उमिरि ॿियनि खे फिराई, हाणे पाण फिर त ख़बर पवई। तेरी प्यारी है खदड़ी, तेरी प्यारी है खदड़ी, मुझे तुम्हारी है खदड़ी। मुआ खदड़ो हूंदे तूं, खदड़ो हूंदो तुंहिंजो सॼो ख़ानदान। मां त हिक पुट जो पीउ आहियां, तूं निपटो ऑंटो छड़ो मुआ। हलो मुआ हेॾी बेइज़ती कई अथमई, अञा खिली पियो, भंग पीती थई छा? सचो ही तॾहिं त बचियो ही मूंखां। वाकई मूं भंग पीती आहे, भंग भटारे। हिकु गिलास न, ॿ गिलास न, पूरा 3 गिलास न, पूरो कूड़ो मूं ते चाढ़ियो अथमि, पूरो कूड़ो। बाबा जो त मां सभु इहे पुरवाश लॻो पियो आहे, पुरवाश। हे मुंहिंजे मथां इहे कखर था पिया घुमनि। ऐं मुआ वञी पोइ वाटर में वेंझ त छा लहंदई न, या वञी आचार खा। ऐं आचार जो नालो वतन मुंहिंजो रूह विस्की पियो। चरी थी या खदड़ी वाटर में कीअं विझंदुसि, मूंखे वाॻूं चकोणे त पोइ। मुआ तोखां वधीक ॿियो को वाॻू हूंदो? वञी वाटर में वेंझ, वञी घोता खा। मुआ त नशो लहंदई। मां कारे खे चवां थी अचई तो वठण। इन प्यारे कुत्ते ते मूं इन रस्ते ते पुॼायो, मुंहिंजी पुठियां जो दिमाग़ इहे लॻो अथव जहिड़ो लॾे जे पुठियां कुतो यव 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 कंदो ईंदो आहे, इहे मुंहिंजे पुठियां लॻो अथव। मुआ इहो कारो ई त आहे जेको तोखे संभालियो थो अचे। इहो कारो न हुजे त किनो थी मरी। मुआ नासूरी गॾ है। ऐं ग़लति ॻाल्हि कई बचो, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि कई। हाणे गले ही मूंसां मिलाई, इहा गले जी बेइज़ती आहे। तोखे त शायदि ख़बर ई कोन्हे त मां वॾो बेइज़तो आहे। मूंखां वधीक बेइज़तो आहे हिन दुनिया में ॼाओ आहे न ॼमो अथव। मां दुनिया जो आख़िरी बेइज़तो आहे। ईअं सम्झो त जेको मूंखां पोइ बेइज़तो ॼमंदो उहो बेइज़तनि जी ओभर हूंदो, ओभर। मुआ तोसां ॻाल्हाइण गंद में पेर हणण जे बराबरि आहे। मां वञा थो कारे खे चवां थो त अच हिन मुए जे गाटे में अची लॻ। वाचूड़ा, वाचूड़ा काथी छॾे मूंखे जंहिंमें दरिया जो बंदि आहे। हे त मूंखे एयरपोर्ट ते लॻे हे कारे सां मिलियल आहे, ॿिटा जॾहिं सां पियो पियो तॾहिं सां जीअ जीअ, जॾहिं सां पियो पियो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।